भिचा रेलवे इंतजामिया पारां भिचा में रेलवे स्टेशन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ पुलिस जी मदद सां ऑपरेशन कयो पियो वञे। इंतजामिया पारां रेलवे स्टेशन ऐं उन जे हद में रिहाइशी एरिया में ठहियल घर ऐं ॿियूं इमारतूं ॾाहे पट कयूं वयूं आहिनि। जे दौरान ग़रीब मिस्किन माण्हुनि खे संदनि घरनि मां ॿाहिरि कढी सामान घटियुनि ऐं रोडनि ते उछलाए वियो आहे, जॾहिं त रेलवे स्टेशन ते बिल्डिंग ऐं प्लाटनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ग़रीब माण्हुनि जे घरनि में तोड़ फोड़ जो अमल जारी आहे। जीअं त ऑपरेशन दौरान मर्दनि सां गॾु औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे पिणु घरनि मां ॿाहिरि कढी छॾियो आहे, जंहिं सबबु नंढड़ा ॿारड़ा ऐं औरतूं सख़्तु गर्मी में सिज जे तपिश में मजबूर थी खुले आसमान हेठि बेवस ऐं बेयारो मददगार बणियल आहिनि। रेलवे ऑफिसरनि जो चवणु आहे त रेलवे इंतज़ामिया पारां रेलवे जी सरकारी मिल्कियतुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ मुतलका माण्हुनि खे नोटिस ॾिना विया, पर उन ते अमल न कयो वियो, जंहिं बाद मज़कूरा कार्रवाई अमल में आंदी वई आहे। मुतासिरीन जो चवणु आहे त हू तमामु ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि। हुननि रेलवे स्टेशन जूं बिल्डिंगूं ऐं प्लाट ॿियनि माण्हुनि खां पैसनि एवज़ ख़रीद कया आहिनि। सरकार खे घुर्जे त संदन जे लाइ मुतबादिल रिहाइश जो इंतज़ाम करे खेनि बेघर थियण खां बचाए वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।